लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। ही मंदिर गुजरात जे राजकोट शहर जे रामनाथ परा जो मंदिर आहे। अॼु खां लॻभॻ 600 साल अॻु हिते जे राजा मानता कई हुई त शिव जी उन्हनि खे दर्शन ॾिना ऐं हिते हिन जॻह ते शिवलिंग प्रकट थिया आहिनि। हिन मंदिर जी इहा ख़ासियत आहे कि हिन मंदिर ते हिकु बि दरवाज़ो कोन्हे ऐं इहो मंदिर 365 ॾींहं खुलो हूंदो आहे। हिते आरती जे समय ते हिते जा जानवर पंहिंजे आवाज़ में आरती जो साथ ॾींदा आहिनि। ही मंदिर 24 कलाक खुलो हुजण सां हिन मंदिर में केरु रात जो बि दर्शन लाइ अची सघंदा ऐं हिन मंदिर जी इहा मान्यता आहे कि हिन मंदिर में केरु रात जो बि दर्शन लाइ अचे त उनखे कॾहिं को नुक़सान कोन थींदो आहे। मंदिर जी इहा ख़ासियत आहे कि हिन मंदिर ते हिकु बि दरवाज़ो कोन्हे ऐं इहो मंदिर 365 ॾींहं खुलो हूंदो आहे।
हमेशा नदी पार में बात